संगत अस्सलाम वालेकुम। आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां ॻोठ माणिक लिगारी में ऐं चवंदा आहिनि त खफ़्ती वाक़ई खफ़्त करे ॼाणनि। हीअ असांजो भाउ अहिड़नि वांगुरु दोस्त न पर भाउ आहे असांजो। ऐं हिन वटि ही एफिक्स गाॾी 1988 मॉडल हिन वटि अञा ताईं ओरिजिनल कलर में मौजूदु आहे, जेका तव्हां दोस्त ॾिसी सघो था त हिन जो शौक़ जो मुल ई कोन्हे। हीअ असांजो दोस्त बीठो अथव अशफ़ाक़ अहमद सिरेवाल लगारी। हिनखे चवंदो आहियां बाबा हीअ गाॾी मूंखे ॾे, चवंदो बाबा विकिण त कोन बाक़ी ईअं खपने त काए वञी चढ़। हीअ माशाल्लाह हीअ अंदरि तव्हांखे हिन गाॾी जा हा हीअ गाॾी तव्हांखे सॼी ॾेखारे पिया। हीअ ॾिसो तव्हां गाॾी जा पीलर वग़ैरह, हीअ गाॾी जो अॻियां तव्हां दोस्तो रूम ॾिसी वठो त माशाल्लाह छा धनी शौक़ु इन शइ जो आहे त हीअ ॾिसो तव्हां हर शइ। ऐं हिनखे हिन गाॾी तां विकामणु माफ़ु आहे। हिन गाॾी तां न बाबा विकामणु माफ़ु आहे। बाक़ी संगत खे कंहिंखे हलाइण जो शौक़ु हुजे त भले अची हिते माणिक लिगारी जे ॻोठ गुलाब लिगारी भर में अची हिन गाॾी खे तव्हां हलाए ॾिसी सघो था। बाक़ी हिन गाॾी तां विकामणु माफ़ु आहे। ऐं हीअ असांजो तमामु बहितरीनु भलोड़ भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। हिन गाॾी जो नंबर आहे K8466 K8466 ऐं हीअ अञा ताईं ओरिजिनल कलर में आहे ऐं हर शइ ओरिजिनल बीठी आहे। 31 सालनि में हिन जी इंजण पहिरियों दफ़ो ॿधी आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ हिन जो इंजण रूम आहे सॼो। हीअ हिन जूं ओरिजिनल टिकलियूं ऐं हीअ सॼो सिस्टम तव्हां ॾिसी सघो था। हीअ अॻियां तव्हां हिन जी ओरिजिनल टिकली बि ॾिसो सुज़ुकी एसी वारी आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हीअ कंपनी खां एसी लॻियल आहे न। हा कंपनी खां एसी लॻियल आहे। 31 सालनि में हिन जी पहिरियों दफ़ो इंजन खुली आहे। पर हिन गाॾी तां बाबा विकामणु माफ़ु आहे। बाक़ी संगत वारो को शौक़ीन हुजे ॾिसण जे लाइ असांजे अखियुनि ते भले हलियो अचे ॾिसे अची। हीअ बीठो आहे असांजो भाइरनि जहिड़ो दोस्त अशफ़ाक़ अहमद सिरेवाल। ऐं हीअ ज़मींदारी में इस्तेमालु कंदो आहे G-Pace ऐं 95 मॉडल जी G-Pace। पर उनखां पोइ हीअ हिन सिरेवालनि वटि माना ही ख़ानदानी माण्हू आहिनि। हिन जो सिस्टम इहो आहे त हीअ पुराणो सामान खपाईंदा कोन्हे। हीअ ॾिसो कहिड़े कहिड़े दौर जूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हिते मौजूदु आहिनि। हीअ शाफ्टूं ॾिसो, हीअ लिफ्टूं ॾिसो, हीअ फटा ॾिसो, हीअ पोयां गाॾियुनि जी टांकी बि निकिती आहे उहा बि खणी अची त रखी अथनि। ट्रैक्टर जो सिर्फ़ु इंजन हिकु ब्लॉक बदिली थियल आहे जी ब्लॉक बदिली आहे। 80 मॉडल ट्रैक्टर आहे पाण वटि। ॿियो कुझु बि न 36 मटकार बि इहो बदिली कोन थियल आहे। अच्छा हीअ तव्हां नओं वरितो हुयो? नओं वरितो 80 मॉडल। 80 मॉडल दोस्तो हीअ 80 मॉडल ट्रैक्टर बि हिते मौजूदु आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु भाऊ जो चवणु आहे त हिन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ब्लॉक बदिली थियल आहे। बाक़ी हर शइ अॼु ओरिजिनल आहे जेका जिते आहे। हीअ ॾिसो पुराणनि शयुनि जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधायमि त हीअ ॾिसो हीअ जेके लिफ्टूं नाकारा थी चुकियूं आहिनि या हीअ कल्टिवेटर पियो आहे या हेॾा ॿियो बि तव्हांखे हिननि जो सामान ॾेखारींदो हलां। हीअ थ्रेशर बीठी आहे। हीअ ॾिसो हीअ पुराणो सामान। हिते बाबा लोहो त विकामण ते बि माना बंदिश आहे। हिते लोह बि कोन था खपाइनि। इहे अहिड़ा क़िस्मती माण्हू अमीर माण्हू मिलंदा आहिनि तबियत जा जेका चवंदा आहिनि त बाबा हीअ बाबे जो शौक़ु आहे, हीअ वॾे जो शौक़ु आहे या उन जी वरितल शयूं आहिनि। हीअ कोन्हे विकिणियो। हीअ ॾिसो एतिरे क़दुरु हीअ ट्राले जी जेको बाडी आहे रेढ़े जी उहा पई आहे। हीअ ॿिया लोह पिया आहिनि। हीअ ॾिसो घोड़नि जा हना। हीअ घोड़नि जा शौक़ीन हीअ घोड़नि जा हना रखिया आहिनि। ऐं हीअ माशाल्लाह डुगडुगी मशीन रखी आहे। हीअ मुंहिंजे ख़्याल में रूटावेटर आहे। हीअ रूटावेटर मौजूदु आहे। हीअ फिटल मशीनूं लॻियूं पियूं आहिनि। जनरेटर रखियो आहे। हीअ ॾिसो हर शइ केतिरियूं मशीनूं पियूं आहिनि पर बाबा हितां जी विकामणु माफ़ु आहे हर शइ जो। हीअ जनरेटर लॻो पियो आहे उतां जे लाइ। ऐं उनखां अलावा हीअ ॾिसो हिते काबाड़े जो विकामणु बाबा भले करोड़ रुपया किलो थी वञे तॾहिं बि सिरेवाल बाबा पुराणो माल कोन विकिणंदा आहिनि। इहो हिननि जो रिकार्ड अथव। हू परे पासां असांजो भाइटियो बीठो आहे हाजी रिहान। हाजी रिहान बाबा हींअर सऊदी अरब खे अलविदा करे आयो आहे। हा साईं। अच्छा हीअ घोड़ा बि अथई? घोड़ा खपाए छॾिया। अच्छा हीअ घोड़ा खपाए छॾिया आहिनि।
ही तक़रीबन ही थड़ा जेके आहिनि 100 साल खां ही वधीक पुराणा न असांजे हल रे ही 100 साल पुराणो थड़ो आहे ऐं ही हन्नू आहे ही इहो हन्नू इहो आहे हन्नू साईं ही आहे। अच्छा सही पुराणे दौर में हिननि जा वॾा घोड़नि जा शौक़ीन हूंदा हुआ हिननि घोड़नि जे इस्तेमाल जूं जेके शयूं आहिनि ऐं थोरो हेॾां अची वियो हा वरी हीअ अदा चए थो रूम में अचो अञा बि का हिन खां वधीक का तारीख़ी शइ पियल आहे जेका साईं ॾेखारियो। माशाअल्लाह अच्छा ही पोयां ॾिसो ख़फ़्त जो जेके घोड़नि जा ऐं हिननि जूं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे ॾिसो दोस्तो ऐं हीअ ॾिसो ही पींघो जंहिंखे पाण सिंधी में पींघो बि चवंदा आहियूं हालनि जो पींघो आहे। हाला जो पींघो आहे ऐं पर हीअ ॾिसो ही दरवेज़ सभु अरे हीअ त दरवेज़ क़ीमती सामान आहिनि हिननि जो त क़दुरु कर हिननि खे त साफ़ु सुथिरो कर ही तालो पियल आहे जेको हिन जूं 3 चाबियूं आहिनि। अदा हीअ ॾिसो ही तालो आहे जेको मशहूरु तालो ही 3 चाबियुनि वारो कंहिंखां खुलंदो कोन। वाह वाह ही तालो आहे। ही हिकिड़ी नई शइ ॾेखारी अथसि ही सेंधीअ माछी जो ठहियल आहे जी साईं सेठी वारे ही सेंधी जा माछी हिते मशहूरु आहिनि उहे पुराणे दौर में हथियार पिस्तौल बि ठाहींदा हुआ पर हिननि जा ताला मशहूरु अथव हीउ तालो पियो अथव 3 चाबियुनि वारो जेके हर माण्हू हुनखे खोले बि नथो सघे वॾी ॻाल्हि आहे हीअ अदा इशफ़ाक़ बीठो आहे हीअ हुनजे हथ ते ई रखियो आहे ऐं हीअ तव्हांखे ॾेखारे पियो हीअ मूंखे हिननि खां वास्तो त मुंहिंजो पुराणो आहे पर इन शइ जी मूंखे अॼु ख़बर पई आहे ऐं अरे अरे वाह वाह हीअ लालटीन पुराणे दौर जी लालटीन असीं हिनखे ॻोल्हींदा घुमूं बशीर उठे जे मूंखे 2 टे दफ़ा चयो आहे त यार लालटीन किथां ॾिसण में अचे त मूंखे ज़रूरु ॾेखारे दादा हीअ लालटीन ॾिस हीअ मुंहिंजी त न जर्मनी जी हूंदी आहे न जी साईं जर्मनी जी आहे न वाह वाह माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त अदा वाकई ही घोड़े जो अॼाण आहे। अच्छा ही अॼाण जेको असीं घोड़े खे ॾींदासीं टंगनि में अॻियां अच्छा हा ही अॼाण जेको हुन में सेठी वारो तालो ॾेई था अॼाण लॻाईंदासीं अच्छा वाह घोड़े जा पेर ही पेर हितां लॉक कंदासीं घोड़े जा माशाअल्लाह अॼाण आहे। अच्छा माना हिन में पोइ चोर खे बि ताक़त कान्हे घोड़ो कान्हे ही चोर उन हिसाब सां ही अॼाण आहे घोड़े जो वाह वाह अॼाण घोड़े जो हा इहा दोस्तो इहा बि नई शइ आहे असांजे लाइ त नई शइ आहे घटि में घटि बाक़ी जेके पुराणा माण्हू तव्हां तोबरो ठहियो आहे तोबरो टंगियो पियो आहे हेठां हा हेठां तोबरो आहे सही हेठां तोबरो आहे घोड़े अच्छा खे इहो दाणा तोपरो ॾींदासीं। अथव जंहिंमें दाणा ॾिबा आहिनि घोड़े खे जी साईं ॿी टुकियूं टुकियल आहे सही हे पुराणो तारीख़ी सामान आहे 100 साल खां मथे पुराणो सामान आहे साईं। अच्छा जी 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 पोइ शाबत तोखे हुजे संभालियो अची वॾी ॻाल्हि आहे यार जी साईं जी माशाअल्लाह माना हिते पुराणो सामान विकामण ते बंदिश आहे जी 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 जेको शइ निकिरे थी भले हिकिड़ो नट बि पुराणो निकिरे साईं पर हाजी लुकमान खान जे टाइम खां वठी ॾाढे सोराब जो सामान असां वटि पियल आहे। अच्छा जी जी बाबा संभाली कंदो पोइ वरी असां संभाली पिया करियूं उन सामान जी पोइवारी पिया करियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह अच्छा हीउ ॻोठु जेको आहे माणिक लिगारी जे नाले सां सॾिजे मुंहिंजी सम्झ में हीउ ॾाढे सोराब खान जो पुटु हो माणिक हुन इस्माइल खान जो पुटु इस्माइल खान वरी माणिक खान जो पुटु हो। अच्छा जी उन टाइम खां वठी ॻोठ आहे तारीख़ माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी कुर्सियूं जेके आहिनि कुर्सियूं मां वाॻिया त पोइ उन्हनि जूं पुराणियूं जेके अदा हीअ कुर्सी बि ॾिसी छॾियो भाऊ जो चवणु आहे त अहिड़ी कुर्सी बि तव्हांखे किथां कान हींअर मिलंदी अहिड़ा वाढा बि कोन रहिया आहिनि जेके अहिड़ी कुर्सी ठाहे सघनि माशाअल्लाह ज़बरदस्त तमामु घणी दिलि ख़ुशि थी आहे बाक़ी हिन हिंदोरे जे नाले चवंदुसि त हिन हिंदोरे जी यार सफ़ाई कराए हुन वॾे बंगले में रखाए छॾियो ही कुर्सी ॾिसो हीअ कुर्सी ॾिसो बाबा ही कुर्सी ॾिसो पुराणी तारीख़ी कुर्सी आहे सही जेका हिते ई वाढे जी ठहियल आहे। अच्छा हिनखे घणा साल थिया हूंदा हिनखे 100 साल थियो आहे। माशाअल्लाह अलाई 100 साल जी पुराणी कुर्सी बि हिते मौजूदु तो अथव असां वटि लाउड जेके ही पियल आहिनि ही बि मूं वरिता आहिनि पर ही ॾिसो त छा लिखियलु आहे मेड इन जापान हूंदो सही ॾिसो छा अदा लिखियलु आहे। ही पुराणे दौर में जेके स्पीकर वॼाईंदा स्पीकर सिस्टम मॉडल नंबर SB 50 5B ऐं फोनूं मूं वटि पियल आहे पर फोनूं ख़तमु थी वियो आहे हींअर कबाड़े में छॾे छॾियो त फोनूं मूं वटि पियल आहे। अच्छा जी, सही जी, सही फोनूं माशा मूं वटि साईं पियल आहे। अच्छा इहो फ़ोनूं बि असांखे केॾीमहिल बाबा दीदार कराइजा ॿिए चकर जेॾीमहिल अचूं अच्छा हीअ ॿाहिरां हिकिड़ी मूं मोटरसाइकिल पे ॾिठी जी साईं ही 10 मॉडल आहे साईं। हीअ 10 मॉडल गाॾी आहे पर ॾिसो धणी जी संभालियल अॼु बि 10 मॉडल गाॾी ऐं चवां थो त अहिड़ी गाॾी बि तव्हांखे किथे संभालियल कान मिली हूंदी HAG 6101 तुम सलामत रहो ऐं ओरिजिनल सामान लॻल आहे। ही हर शइ ओरिजिनल लॻी पई आहे हीअ अञा ॾिसो त साईं इंडिकेटर हिकिड़ो साईं बदिली थियो आहे जेको किरियो हो गाॾी जी हींअर लॻी हुई इंडिकेटर हिकिड़ो किरियो भॻो आहे बसि अच्छा हिकिड़ो इंडिकेटर सिर्फ़ु ॿियो सभु ओरिजिनल सामान आहे। मतिलबु हर शइ विकामण तव्हां मां बाबा संगत ही पलंग साईं ॾेखारियो हा सही पलंग वारे खे। अच्छा हीउ पलंग केतिरो वक़्तु पुराणो आहे ही 100 साल साईं। अच्छा हीउ पलंग बि 100 साल पुराणो पियो ॿुधाए भाऊ हीउ पलंग ॾिसी वठो तव्हां हीउ पुराणे दौर जा बाबा जेके
सूत्रड़ वाढा हूंदा उन्हनि जा ठाहियल आहिनि ईअं न? ही साईं मच्छरदानी मथां ॿधंदा हुआ। अच्छा मच्छरदानी हिकिड़ो मिंट दोस्तो ई त परे खां ॾेखारियां त हाणे हीउ ॾिसी वठो हीउ जेको आहे मथां कपिड़ो मच्छरदानी वारो विझंदा हुआ। सही ज़बरदस्त ज़बरदस्त असल में इहो फोम जेको स्प्रिंग वारो उहो ख़तम थी वियो आहे। स्प्रिंग वारो फॉर्म हूंदो। स्प्रिंग वारो जेको हिन फोम लॻल हो उहो हिन जो ख़तम थी वियो आहे तक़रीबन स्प्रिंग वारो ओरिजिनल फोम। अच्छा अच्छा सही ज़बरदस्त। ही भाई चाचा 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 जो फोटो आहे। हे चाचा अब्दुल गफूर सरेवाल जो हे फोटो चाचा आहे। अब्दुल गफूर सरेवाल जंहिंजा फर्ज़ंद अदा इसरार अहमद सरेवाल लिगारी अदा मक़बूल अहमद अदा ख़ैर मोहम्मद अदा अब्दुल गफ़ार सरेवाल जेको पाण सहाफ़ी आहिनि गुलाब लिगारी में ऐं अदा निसार अहमद ऐं अदा ख़ैर मोहम्मद ही बाबा जो फोटो आहे। ही चाचा साईं जो फोटो आहे गुलाम फारूक चाचा गुलाम फारूक हू चाचा अब्दुल गफूर ऐं हीअ अदा गुलाम फारूक इशफाक मुंहिंजो पंहिंजो रातो फोटो आहे। अच्छा हे बाबा साईं सां गॾु गुलाम फारूक सां गॾु अदा इशफाक जी तस्वीर आहे। ऐं हीअ ॾिसो कफ़्तियुनि जा सामान बाबा हीअ त आऊं त बाबा हीअ सामान ॾिसी हैरान थियो आयल वारो दॿो बि कोन था खपनि बाबा हिननि सरेवालनि मां हालत आहे अलाह करे ख़ुशि हुजनि अहिड़ा महिनती अलाह करे वरी पोयां हिननि जो औलाद बि थिए उहा इन शइ खे संभाले। जनरेटर पाणी वारो रखियो वेठा आहियूं। सही ही पाणी वारो जनरेटर रखियो वेठा आहियूं पंहिंजी हिते तकलीफ़ कंहिं मजबूरी में पंहिंजी वेल्डिंग हिते रखियो वेठा आहियूं। अच्छा पंहिंजी वेल्डिंग कंदा आहियूं। अदा ही वेल्डिंग मशीन बि पंहिंजी रखियो वेठा आहिनि। वेल्डिंग बि पंहिंजी आहे माशाअल्लाह गिलिंडर बि पंहिंजा पिया आहिनि। सही अलाह जी महिरबानी खां एतिरो लहूं कोन था जेतिरो रब असांखे ॾेई छॾियो आहे। माशाअल्लाह कोन था असांजे वॾनि जूं महिरबानियूं आहिनि जेके सामान असांखे वठी ॾेई विया साईं। सही बिल्कुलु अञा बि हिन हिते ही पुराणे दौर जो बंगलो मौजूदु आहे ऐं हिते हाजी रेहान अस्सलाम वालेकुम हाजी साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ज़ोर ख़ैर तबियत सही आहे यको घुम लॻा विया आहियो सऊदी मां बि आया आहियो दीदार बि कोन था करायो ॿियो ख़ैरु लॻो पिया ख़ुशि आहियो अदा ही हाजी निसार अहमद सरेवाल लगारी साहब असां हिन वक़्तु हिन जे उतां ते मौजूदु आहियूं जिते तव्हांखे असां पुराणे दौर जा सामान ॾेखारिया ऐं हीअं ई पुराणे दौर जे हिननि जे बंगले में ही तव्हां सूत्रड़ वाढनि जो कमु ॾिसी सघो था त ही कहिड़े बहितरीनु नमूने सां हिन जो कमु थियल आहे। ऐं हीअ ॾिसो हीअ हिते उस्ताद सलेमान चांडियो ही बाक़ाइदे हिननि जा नाला लिखिया पिया आहिनि 1932 में भाऊ ॿुधायो अलाए कॾहिं ठहियल आहे 1932 में हिते जो हिते ठहियल अथव ही हिते जो हिते दीवार में माना हिते फिट थियल आहे हिते ई ठहियल आहे माशाअल्लाह ज़बरदस्त तमामु घणी दिलि ख़ुशि थी वई। ऐं उन खां पोइ हिन बंगले में अंदरि तव्हांखे ॾेखारियूं त हिन बंगले में अंदरि पुराणे दौर जी ही अलमारी लॻी पई आहे ऐं उन खां पोइ हे पुराणे दौर जो हिंदोरो ऐं हे मुंहिंजी सम्झ में त 50 साल खां पुराणो बंगलो आहे ठीकु आहे न 50 साल खां पोइ पुराणो ऐं अॼु ॾींहं ताईं हीउ एतिरो त थधो आहे जो हिन जी छा तव्हांखे ॿुधाइजे त हीउ तमामु बहितरीनु दोस्तनि सां मिली ॾाढी ख़ुशी थी इंशा अल्लाह ताला ईंदड़ वीडियो में तव्हांखे हिन बंगले जा वधीक तफ़सील ॿुधाईंदासीं वॾी महिरबानी।